ए शोक हवा मखदूम बिलावल के चइजां धरती जा धनी का वाहर कर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं ताजो पंजो फहद मुस्तफा जो कि तमाम ॾिसी रहिया आहियो बंभो टीवी न्यूज़। जी हाँ नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि कंदासीं उन इंसान जी जे हक़ ऐं सच लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं हुन किरदार खे अनोखी सज़ा ॾिनी वई जंहिंखे घाणे में पीड़ियो वियो ऐं हुन हिकु अनोखी वसियत पिण कई। हुन चयो त मूंखे पेरनि खां पीड़ियो वञे जीअं मुंहिंजा कन हॾियूं टुटण जो आवाज़ ॿुधी सघनि त ऐं मां पाण ते फ़ख्रु महसूस कयां त हक़ ऐं सच जे लाइ मां पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई रहियो आहियां। यकीनन नाज़रीन तव्हां सम्झी विया हूंदा ऐं ॻाल्हि करे रहियो आहियां हज़रत मखदूम बिलावल शहीद जी। जी हाँ नाज़रीन, वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं जेके बि दोस्त नवां आहिनि उनखे रिक्वेस्ट आहे त असांजे चैनल बंभो टीवी न्यूज़ खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दबाइण न विसारींदा। हलूं था वीडियो जे तरफ़। हज़रत मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह शहीद सिंध जो आलिम ऐं दरवेश हुयो। मखदूम बिलावल ज़ात जो समूह हो। संदसि वालिद जो नालो मखदूम हसन हो। मखदूम बिलावल दादू ज़िले जे हिकु ॻोठ टिलटीअ में 4 रबीउल अव्वल 856 हिजरी मुताबिक़ 16 जून 1451 ईस्वी ते पैदा थियो। मखदूम बिलावल जो ॾाॾो मखदूम इदरीस लसबेले जो हुक्मरान हुयो। मखदूम बिलावल बादशाही निज़ाम में पलजण बावजूद भी सादी तबियत जो मालिक हुयो। दुनियाई मामलन में हुन जी तवज्जो तमाम घट हूंदी हुई। हुन जो शौक़ दीनी तालीम ऐं इबादत करण हुयो। शुरुआती तालीम सैयद शहाबुद्दीन शाह जे मदरसे में ऐं सैयद नूर हसन शाह बुखारी वटि हासिल कयई, जंहिं में नाज़रा कुरानी ऐं फ़िक़ह जा किताब पढ़ण सां गॾु अरबी फारसी इल्म जी तालीम पिण हासिल कयई। संदसि ज़हानत जे करे मखदूम बिलावल काफ़ी किताब बर ज़बान याद करे वियो। उन करे संदसि उस्ताद समूरा तालिब इल्म खेसि इज़त ऐं क़दर जे निगाह सां ॾिसंदा हुया ऐं पाण जॾहिं वॾो थियो त हुन को कमु इख्तियार कयो। उन ज़माने में उन कम जो वॾो क़दुरु हूंदो हुयो। ख़ुदा जो सभु कुझु हूंदे बि हॾनि जे पोहरे खे तरजीह ॾिनाई ऐं पंहिंजे कोर खे पोहरे मां गुज़ारो पिण कंदो हुयो। उन नेक किरत खे भलारे भिट धणी पिण सारायो आहे। हलो हलो कोरी नाज़ुक जिनी जो नीह गंढन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। मखदूम साहब जा वॾा असुल ठटे जा रहवासी हुया, पर पोइ बाग़बान लॻ सेवण में अची रहिया। उन वक़्तु मखदूम दानियाल नाले हिकु अलाह जो लोक दरवेश बाग़बान में रहंदो हुयो। मखदूम दानियाल मखदूम साहब जी सोबत में घणो ईंदो हुयो। हिकु ॾींहुं मखदूम साहब पंहिंजे कम में मशगूल हो ऐं मखदूम दानियाल नाले हिकु अलाह लोक दरवेश बि बाग़बान में रहंदो हुयो। मखदूम दानियाल संदसि भरिसां वेठो हुयो त सैयद हैदर शाह नाले हिकु साइल काफ़िले समेत मखदूम साहब वटि अची निकितो। मखदूम साहब अॾाणे मां निकिरी संदसि इस्तक़बाल कयो ऐं मखदूम दानियाल खे महिमान जी रहाइश लाइ अलॻि जाइ ठाहिण जो हुकुम पिण कयो ऐं महिमान खे रहण लाइ रहाइशगाह ते वठी वियो। खाधे जो पिण इंतजाम कयाई। मखदूम साहब 2 वॾियूं देगियूं तयार कराए खणाए आयो। हिक में तहरी ऐं ॿिए में कणक जो ॾारो हुयो। चवनि था त जंहिं तहरी खाधी उन जी क़िस्मत में बि ख़ुदा परस्ती ऐं दुनियादारी लिखजी वई ऐं जिन ॾारो खाधो तिन खे कामिलियत ऐं बुज़ुर्गी हासिल थी। उन वक़्तु मखदूम दानियाल शेख भिरकण ऐं हैदर शाह ॾारो खाधो ऐं साहिब करामात बणिजी विया। इहा ख़बर ठटे जे मीरा मोहम्मद जोमपुरीअ खे पई, सो साड़ विचां अची मखदूम साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण लॻो। मीरान मोहम्मद पको इरादो कयो त मखदूम बिलावल खे माराए छॾिजे। ठटे जा हुक्मरान मीरा मोहम्मद जे असर में हुया। उन खां अॻु हिकु तारीख़ तस्करो हिन रीत आहे त ॼाम फेरोज़ जे ज़माने में 914 हिजरी ऐं 927 हिजरी जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगून 928 927 हिजरी सिंध ते का दौरान बाग़बान वटां गुज़रियो त मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह ऐं संदसि मुरीदन क़ौमी गैरत विचां मथस हमलो कयो, पर शाह बेग सिर बचाए भॼी वियो ऐं ठटे वञी ॼाम फेरोज़ खां हिकु मुआहदे तहत सेवण जो इलाइक़ो हथ ऐं टलटी वेझो अची सरहदे वारनि माण्हुनि खे सॾाए पंहिंजी बैत वठण शुरू कयाई। माण्हुनि बैत करण खां इनकार कयो ऐं किन माण्हुनि शाह बेग खे ॿुधायो त मखदूम बिलावल माण्हुनि खे मना करे रहियो आहे, जंहिंजे करे मखदूम साहब ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाया विया ऐं हिकु मोची खां जुती तयार कराई वई जंहिंमें कलाम पाक जा वर्क अंदर रखिया विया ऐं उहा जुती मखदूम साहब खे नज़राने तौर ते ॾिनी वई, पर मखदूम साहब उहा जुती पेरनि में कॾहिं न पाती
आखिर कूड़ा गवाह करे मखदूम साहब ते इल्जाम हयो हुयो ऐं आलमन कलाम पाक जी बेहुरमतीअ जी ॾोह में मौत जी सज़ा जी फतवा जारी करे छॾी। खेस घाणे में पीण जो हुकुम ॾिनो वियो। मखदूम साहब खे उन वक्त काज़ीअ सफ़ाई में कुछ चवण लाइ चयो त मखदूम साहब चयो त मां कुछ चवण थो चाहियां ऐं रज़ा इलाही ते राज़ी आहियां। उन बाद जिस्म खे लोही घाणे में पेरनि खां वठी पीढ़े कबाब मिसल बणायो हुयो। संदस मुरीदन संदस खून ऐं गोश्त खे हिक मट में विझी मौजूदा जाइ ते दफन कयो। इहा शहादत तारीख़ 1 मुहर्रम 929 हिजरीअ ते थी। शहीद मखदूम बिलावल अमर बणिजी वियो। दुश्मन निस्तो ई नाबूद थी विया। मखदूम जी अॼु बि रूहानी हुक्मरानी कायम ऐं दाइम आहे ऐं महा पहिरियों जुमो एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। यकीन नाज़रीन तव्हां हिन वीडियो मां इंफॉर्मेशन ज़रूर हासिल कई हूंदी त हक़ ऐं सच जी राह ऐं पंहिंजी धरतीअ सां प्यार कंदे कीअं मखदूम बिलावल शहीद थियो। वीडियो के वध खां वध शेयर ऐं लाइक दा। बंभोर टीवी न्यूज़ के सब्सक्राइब करण न विसारींदा। फहद मुस्तफ़ा के ॾींदा इजाज़त। मिलंदासीं कंहिं ॿी इंफॉर्मेटिव वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।